शहदाद कोट में अल ख़िदमत फाउंडेशन पारां फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद लाइ फ़लस्तीन जे नाले सां शहर जे कोटू मोटू चौक ते कैंप क़ाइम कयो। शहदाद कोट अल ख़िदमत फाउंडेशन अॻवान मोहम्मद इब्राहिम दायो, जमात इस्लामी अॻवान मंसूर अली अबड़ो ऐं ॿिया अॻवान कैंप ते मौजूद हुआ। कैंप ते अल ख़िदमत फाउंडेशन पारां फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद लाइ फ़लस्तीन फंड जे नाले सां चंदे जूं पेटियूं रखियूं वयूं ऐं कारकुननि शहर जे दुकानदारनि ॾांहुं फ़लस्तीन जी मदद लाइ निकिरी पिया। जॾहिं त शहदाद कोट जे शहरनि फ़लस्तीन फंड में हिसो वरितो। उन हवाले सां अल ख़िदमत फाउंडेशन शहदाद कोट जे मोहम्मद इब्राहिम दायो ऐं ॿियनि अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फ़लस्तीन में इसराइल जे हमलनि जी मज़म्मत कयूं था। कैंप जो मक़सदु फ़लस्तीन जे मुसलमाननि ॾांहुं खाद्य खुराक जे सामान, दवाउनि जी फ़िरहामी समेत फ़लस्तीन जे अवाम जे इंसानियत नाते हर मुमकिन ख़िदमत करणु आहे। अल ख़िदमत फाउंडेशन जे ज़रिए उतां जी अवाम जी मदद लाइ फ़लस्तीन फंड जी कैंप लॻाई वई आहे। कैंप में शहदाद कोट जे शहरनि 4 लाख खां वधीक रक़म फ़लस्तीन फंड में जमा कराई फ़लस्तीन जे अवाम सां इज़हार यकदिशी ऐं मुहबत जो इज़हार कयो आहे। हुननि अक़वाम मुतहदा खां फ़लस्तीन मथां इसराइल जे जारियत ख़तमु कराइण जो मुतालिबो कयो आहे।